हेडलाइंस में ॾिठियूं अफ़सोसनाक ख़बर वासा शेयर कंदासीं घोटकी खां जिते ॻोठ शहदाद आरबाणी में कारे इल्ज़ाम हेठि ॾेर तां भाॼाई क़तल थी वई आहे। जवाबदार 32 वरनि जे गुडी के गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। वाक़े खां पोइ जवाबदार लाश सिंधु दरिया में लोड़े करे फरार थी विया आहिनि जॾहिं त लाश जी ॻोल्हा जारी आहे। इन मामले बाबति तफ़सील मालूम कंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे घोटकी खां जबार बहर। जबार ॿुधाइजो ही कारे इल्ज़ाम हेठि जेको आहे ॾेर तां भाॼाई क़तल थी वई आहे। छा पुलिस इन वाक़े जो केस दाख़िल कयो आहे ऐं जेको आहे कातिल हिन वक़्तु उन जी छा पोज़ीशन आहे? जी नाज़रीन, असां राब्तो करण की कोशिश कंदासीं। अवांखे ॿुधायूं पिया त ॻोठ शहदाद आरबाणी में कारे इल्ज़ाम हेठि ॾेर तां भाॼाई क़तल थी वई आहे। जवाबदार 32 वरनि जी गुडी के गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। जबार महर सां असांजो राब्तो बहाल थी वियो आहे। जबार ॿुधाइजो ॾेर गोलियूं हणी पंहिंजी भाॼाई खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो आहे। जी बिल्कुल सलीम, अवांखे ॿुधणु आहे त ही घोटकी जे कच्चे वारे इलाइक़े गेमड़े थाणे जी अदा जिते ॻोठ शहदाद आरबाणी आहे उन में ॾेर पारां मुबैना कार जे इल्ज़ाम हेठि पंहिंजी भाॼाई 32 साला गुडी ज़ाल इस्लाम के कारनि जे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त मां इन हवाले सां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो आहियां त जवाबदार पारां जेको आहे सो मक़तूल जबार महर वरी महिरबानी मां तफ़सील ॿुधायां। एक वधिक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। खैरपुर खां जिते अब्दुल रहमान उनड़ थाणे जी हद में बास